पाकिस्तान पीपल्स पार्टी सकराउट के अखबार सैयद जाहिद हुसैन शाह बुखारी, सदर पाकिस्तान आसिफ अली जरदारी, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी, पीपी रे मरकजी सीनियर अगवान इस्लामुद्दीन शेख, मरकजी सीनियर पीपी अगवान सैयद खुर्शीद अहमद शाह बी क़यादत जे अवामी खिदमत वारे जज्बे तहत शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो के नाले से मनसूब बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में सखर ज़िले से ताल्लुक़ रखंदड़ गरीब औरतुनि जा नाला शामिल कराइण में मदद कई वञे त जीअं ईद खां अॻु हलंदड़ किस्त मां गरीब मुस्तहिक औरतूं फ़ाइदो हासिल करे सघनि। अहिड़ो इज़हार हुन लेबर कॉलोनी सखर पीपी ऑफिस में मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। जाहिद शाह बुखारी चयो त जिन मुस्तहिक औरतुनि जा नाला बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में शामिल आहिनि उहे पीपी लेबर कॉलोनी ऑफिस अचनि त प्रोग्राम में नाला शामिल कराया वेंदा। जाहिद शाह बुखारी चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीदनि जी पार्टी आहे। मोहतरमा शहीद मुल्क जे ग़रीब औरतुनि जी माली सहायता लाइ ही प्रोग्राम शुरू कयो जेको जारी आहे, जंहिं मां लखे ख़ानदान फ़ाइदो वठनि पिया। हलंदड़ महीने जून में रहियल रक़म बि मिली रही आहे। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम गरीब ऐं बेवा औरतुनि खे घर जो चुल्हो ॿारण में सपोर्ट मिले पई। गरीब ख़ानदान शहीद मोहतरमा खे दुआऊं ॾियनि था। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।